रावी दरिया में चढ़ बाद लाहौर शहर जा केतरा इलाइक़ा पानी हेठि अची विया। माण्हू घरनि जी छतियुनि ते पनाह वठण ते मजबूर। रोड रस्ता ॿुॾी विया। वज़ीराबाद, कसूर, नारोवाल, हाफ़िज़ाबाद, कमालिया, मंडी बहाउद्दीन, बावल नगर, सियालकोट, सरगोदा, विहाड़ी ऐं पाकपतन समेत ॿिया इलाइक़ा पाणी हेठि। ज़मीनी राब्ता कटिजी विया। केतिरनि ई हंधनि ते आरज़ी बंद टुटी विया। जंग, चोरकोट, खानेवाल, मुल्तान, मुज़फ़रगढ़, शुजाबाद, जलालपुर, पीरवाला ऐं अलीपुर समेत ॿियनि इलाइक़नि मां अॾपलाइण शुरू। DC राजनपुर चयो आहे त सिंधु दरिया में इंतिहाई मथे दर्जे जी ॿोॾि जो ख़तरो आहे। माण्हुनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो पियो वञे। त कच्छ जे माण्हुनि खे चई छॾियो आहे त पाणी अचे थो, महफ़ूज़ हंधि मुंतक़िल थियण जी तयारी करे छॾियो। कच्छ जे माण्हुनि खे ख़बर आहे त केतिरे पाणी ते संदन ॻोठ ॿुॾी वेंदा। पंजनि ते पाणी पचण बाद सूरत वाज़ह थी वेंदी त केतिरो पाणी अचे थो। माण्हू पंहिंजा घर नथा छॾनि। संजापासी वज़ीर जाम ख़ान छोरोजो ऐं नासिर शाह मुकेश कुमार चावला सां गॾु गुड्डू में प्रेस कॉन्फ्रेंस। जाम ख़ान छोरो चयो त असांजी तयारी मुकमिल आहे। सुठी ख़बर आहे त चनाब दरिया जे वकिरे में लाथ आई आहे। गुड्डू बिराज जी गुंजाइश 12 लख ऐं सखर बिराज जी गुंजाइश 9,60,000 क्यूसेक आहे। फ़िलहाल गणती वारी ॻाल्हि नाहे। सिंध जे टिनी बैराजिस ते पाणी जे वकिरनि में मुसलसल वाद। गुड्डू बिराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर। गुड्डू बिराज वटि मथां वकिरो 3,96,343 क्यूसेक रिकॉर्ड। सखर ऐं कोटड़ी बिराजिस ते नंढी ॿोॾि डिक्लेयर। सखर बिराज वटि मथां वकिरो 2,84,970 क्यूसेक ऐं कोटड़ी बिराज वटि 2,53,126 क्यूसेक रिकॉर्ड। कादरपुर भरिसां शेंग बंद ते दॿाउ वधी वियो। ॻोठ अख़्तियार चाचड़, नूर लखण ऐं फ़ेरोज़ चाचड़ समेत कच्छ जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। ज़मीनी राब्तो काटा। कंडियारो तालुक़े जे कमालतेरो, बखरी, माही जा भाण समेत ॿिया कच्छ जा ॻोठ पाणी हेठि अची विया। कश्मीर ज़िले जे BS फीडर बंद, RM बंद, KK बंद कमज़ोर। इलाइक़े वासी ख़ौफ़ में। DGPDA में पंजाब में ॿोॾि सबबि 20 ॼणनि जे फोथण जी तस्दीक़ करे छॾी। चेनाब दरिया जो पाणी जंग चिन्योट रोड ते अची वियो। ॻोठाणनि जी लॾपलाइण शुरू। DC जंग मूजिबि रेवाज़ ब्रिज वेझो धमाको करे कट लॻाइण जो फ़ैसिलो कयो आहे। बारूदी मवाद विछायो वियो आहे। चेनाब दरिया जो ख़तरनाक वकिरो 24 खां 48 कलाक नज़र मुल्तान में दाख़िल थींदो। शहरी आबादी खे बचाइण लाइ रेस्क्यू, पुलिस, पाक फ़ौज ऐं रेंजर्स जूं टीमूं इमदादी कार्रवाइनि में मसरूफ़। सॼे मुल्क में अॼु खां 2 सेप्टेम्बर ताईं शदीद बरसातुनि जी अॻकथी। लैंडस्लाइडिंग ऐं शहरी ॿोॾि जो ख़तरो। शदीद ॿोॾि खे मुंहुं ॾींदड़ पंजाब जे समूरनि ज़िलनि में बरसाति जो इम्कान। KP ऐं गिलगित बल्तिस्तान में बि तेज़ वसकारनि जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध में 30 ऐं 31 अगस्त ताईं बरसातुनि जो इम्कान आहे। थरपारकर, उमरकोट, दादू, सखर, लाड़कानो ऐं जैकबाद में सुभाणे बरसाति जो इम्कान। बलोचिस्तान में बि सुभाणे खां बरसाति जो सिलसिलो शुरू थींदो। जाबलू इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग ऐं शहरी ॿोॾि जो बि ख़दशो ज़ाहिर। डैम्स ऐं किनालनि जे मामलनि ते सूबनि विच में शक पैदा थियल आहे। हर सूबे खे ॿिए सूबे ते शक आहे त हू मुंहिंजो पाणी रोके छॾींदा। बलोचिस्तान खे शक आहे। सिंध खे पाणी मिलंदो आहे ऐं सिंध बलोचिस्तान खे पाणी नाहे ॾींदो। डैम्स ऐं किनालनि जे मामले ते ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं त इतफ़ाक़ राय नथो थिए। सूबनि विच में शक खे ख़तमु करण जो हल टेलीमीट्री आहे, जंहिं ते कमु शुरू थी चुको आहे। 1 अधु साल में टेलीमीट्री जो कमु मुकमिल थियण जी उमेद आहे। मौसमियाती तब्दीली वारे वज़ीर सेनेटर मुसद्दिक़ मलिक जी निजी TV सां ॻाल्हि ॿोल। मुसद्दिक़ मलिक चयो त ॿोॾि सबबि सरगोदा मुतासिर थियणु शुरू थी वियो आहे। पंजनि वटि समूरा दरिया गॾु थींदा। उमेद आहे त वकिरो 10 लाख क्यूसेक ताईं हूंदो। कश्मीर जे कच्छ में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन 4 ॾोहरनि खे मारण जी दावा। पुलिस ऐं रेंजर्स कश्मीर थाणे जे हद गुलण सखी वारे इलाइक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो। SSP कश्मीर चयो आहे त मुक़ाबले में 4 ॾोहारी मारिजी विया ऐं 2 ज़ख़्मी थी पिया। 3 शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो आहे। मारिजी वियल ॾोहारियुनि में फेता मज़ारी, हबीबुल्लाह मज़ारी ऐं फेरी मज़ारी शामिल। ॾोहारियुनि वटां क्लाशनकोफ ऐं ॿिया जदीद हथियार हथ करण जी बि दावा। मलिर जे इलाइक़े गगर फाटक मां अगवा थियल बस अॾे जे स्टार्टर अकरम ज़ुरानी ते धाड़ेलनि जे तशदुद वारी वीडियो वायरल। मुगवी जी बाज़ियाबी लाइ वारसनि खां 2 करोड़ रुपया रोक रक़म, 2 iPhone ऐं 2 राडो घड़ियूं घुरी वरितियूं। मुंग न ॾियण ते धाड़ेलनि जी मुगवी खे क़त्ल करण जी धमकी। मुगवी जे भाउ असलम ज़ुरानी चयो आहे त असां ग़रीब आहियूं, एतिरी रक़म किथां आणियूं। वॾे वज़ीर ऐं IG सिंध खे मदद जी अपील। दादू पुलिस जो मुक़ाबिलो शकी बणिजी वियो। दादू जे A सेक्शन पुलिस दावा कई हुई त शाहजहान पार्क भरिसां गश्त दौरान जवाबदारनि पुलिस ते सिधी फायरिंग कई। जवाबी फायरिंग में जवाबदार मज़हर खुश्क ज़ख़्मी थी पियो ऐं संदसि 2 साथी भॼी विया। ज़ख़्मी मज़हर जे पीउ मां एतिजाज कंदे चयो त पुलिस 2 ॾींहं अॻु मुंदड़ नाको वटि नलकनि जे दुकान तां 2 पुटनि मज़हर ऐं फारूक खे गिरफ़्तार कयो हो। गिरफ़्तारी जी वीडियो मौजूदु आहे। पुलिस पुटनि खे आज़ादु करण लाइ 1.5 लख रुपया घुरिया।
रिश्वत न ॾियण ते पुलिस मज़हर खे हाफ़िराई कयो आहे ऐं ॿियो पुटु फारूक गुम आहे। शहदादपुर में अॻुवा ॼाणायल 6 वरनि जी मासूम निगर जो लाश हथे। ॻोठ हाशिम कासकली वासी निगर मोहसिन पुटु गुलाम हुसैन कासकली जो ॻोठ हेरो कलोई वटां सिमन नाले में लाश मिलियो। पोस्टमार्टम लाइ लाश तालके अस्पताल मुंतकिल। निगर गुज़िरियल ॾींहं खां गुम थी वियो हो। वारसनि अॻुवा जो शक ज़ाहिर कंदे जोटिया थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई हुई। वारसनि जो चवणु आहे त निगर खे मोटरसाइकिल सवार ॿ ॼणा अॻवा करे विया हुआ। पुलिस जो चवणु आहे त निगर जी हिकु जंग ऐं हिकु हथ जानवर पटे खई विया आहिनि। वाक़े जी घणरुखी जांच कई पई वञे। वक़्त ते बिल अदा कंदड़ शहरनि खे बिजली मिलणु घुरिजे। अहिड़ो निज़ाम न ठाहियो जो कार्ड खां सवाइ को शहरी बिजली इस्तेमालु न करे सघे। सिंध हाई कोर्ट जा कराची में बिजली जी लोड शेडिंग बाबति दरख़्वास्त ॿुधणी दौरान रिमार्क्स। अदालत चयो त उहा ॻाल्हि दुरुस्त आहे त लोड शेडिंग लाइन लॉसिस समेत मुख़्तलिफ़ सबबनि जे करे थिए थी। के इलेक्ट्रिक जे वकील चयो त बिजली चोरी रोकण लाइ क़दम खयां विया आहिनि। कराची शहर जो 70% हिसो लोड शेडिंग फ्री आहे। जावेद आलम ओढो जी सिंध हाई कोर्ट जी आइनी बेंच जे सरबराह जस्टिस के आगा सां मुलाक़ात। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढो चयो त पुलिस जो हैवी ट्रांसपोर्ट एसोसिएशन सां हमदर्दी जो तासुर ग़लति आहे। पुलिस जो कमु मुतासिरनि जी मदद करणु आहे। कानून जी भञकड़ी ते हैवी गाॾियुनि जा रुॻो चालान न कया वेंदा आहिनि, केस बि दाख़िल थींदा आहिनि ऐं गाॾियूं बंदि बि कई वेंदियूं आहिनि। हैवी ट्रांसपोर्ट एसोसिएशन मुआइदो आहे त गाॾियुनि में हिफ़ाज़ती जंगला ऐं कैमराऊं लॻाई वेंदियूं। पुलिस जी कोशिशुनि सां ॾोह घटि थिया आहिनि। बदकिस्मती सां बरसाति बाद रोड ख़राब थी विया आहिनि। उदयपुर भरिसां जंज सां हादसो डाटसन कल्टी थियण सबबि हिकु ॼणो फौत, औरतुनि ऐं ॿारनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी। नंगरे जा भरिसां ॻोठ गुलाम मुस्तफ़ा जतोई वासी पीर जो ॻोठ वञी रहिया हुआ त डाटसन कल्टी थी पई। मियां ख़ान जतोई थड़े ते फौत थी वियो। अज़रा दाऊद, आसिफ़ अख्तियार ऐं अब्दुल गफ़ूर जतोई समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। कोटड़ी में ॻोठाणनि जो घरनि में फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पाणी छोड़ करण ख़िलाफ़ एहतिजाज। ॻोठ मांझी बुर्फ़ जे रहवासियुनि कोटड़ी फाटक वटि ओवरहेड ब्रिज ते धरणो हयो। ट्रैफ़िक मुअतल। ॻोठाणनि जो चवणु आहे त फैक्ट्रियुनि मां ख़ारिज थींदड़ ज़हरीलो पाणी ॻोठ जे विच मां निकाल कयो पियो वञे। केमिकल वारो ज़हरीलो पाणी घरनि में दाख़िल थी वञे थो। सॼे ॻोठ में बदबू पकड़ियल आहे। इंतिज़ामिया नोटिस वठे।